वेलकम बैक नाज़रीन। असां ॻाल्हाईंदासीं हींअर मीर रज़ा क़त्ल केस जे बारे में, जंहिंमें पहिरीं चयो वियो त इहा सुसाइड आहे। उन खां पोइ रिवाइज़्ड ऑटोप्सी रिपोर्ट्स ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट्स खां पोइ इहा ख़बर पई त क़त्ल थियो आहे। अवाम फैमिली इलाहियुनि माण्हुनि प्रोटेस्ट कयूं इन्हनि ते। मीर रज़ा जे दोस्तनि प्रोटेस्ट कयूं आहिनि ऐं कराची जे अलॻि अलॻि इलाइक़नि में मीर रज़ा जे लाइ प्रोटेस्टूं जारी आहिनि। प्रोटेस्टर्स जो सवाल आहे त आख़िर कंहिंखे बचायो पियो वञे, डिले छो पई कई वञे ऐं ख़ासि तौरु हिकिड़ी क्लियर मर्डर खे सुसाइड जो नालो छो पियो ॾिनो वञे। हिकिड़ो अहिड़ो शख़्स जेको पाण बिज़नेस ओन कंदो हुयो, नामवर हुयो ऐं पंहिंजो नालो पाण ठाहिण जे लाइ मशहूरु बि हुयो। मीर रज़ा क़त्ल केस जे बारे में ॻाल्हाईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे शायान अली जात, सीनियर जर्नलिस्ट। जी शायान अली, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। शायान अली, असांखे रिपोर्ट ॾींदव छा डेवलपमेंट्स आयूं आहिनि मीर रज़ा केस जे हवाले सां, पुलिस छा करे रही आहे? जी बिल्कुल, इन मामले सां असां ॾिसूं था त इब्तिदाई तौर ते जेको आहे पुलिस काफ़ी उलझल पई लॻे ऐं पुलिस जी तरफ़ां जेको आहे केस खे शायदि मुबैना तौर ते जेको आहे दॿाइण जी कोशिशि कई वई या जो आहे गफ़लत हुई इलाही, जंहिंजे करे जेको आहे उन्हनि जी तरफ़ां ख़ुदकुशी ज़ाहिर पई कई वञे। इब्तिदाई तौर ते असां ॾिसूं पिया त इलाही अहिड़ा जेके शवाहिद इकठे थी विया, उन सां गॾु CCTV फुटेजिस जी मदद वठी वई। उनखां बाद असां ॾिठोसीं त इन मामले में जेका हिकिड़ी स्मार्ट वॉच बि जेका पुलिस खे मिली आहे, इन सां गॾोगॾु मोबाइल डेटा बि मिलियो। उन खां बावजूद बि असां ॾिसूं पिया त पुलिस इन केस खे अलाए छो लिकाइण जी कोशिशि कई या ॿियो को मामिलो आहे, पर मामिलो जेको आहे हिन हवाले सां क्लियर थींदो न पियो नज़र अचे ऐं ख़ुदकुशी जेको आहे ॾेखारे पियो वञे। पर गुज़िश्ता रोज़ असां ॾिसूं पिया त हिकिड़ी अञा पोस्टमार्टम रिपोर्ट जेका ॿी आई आहे ऐं इन में अहम इंकशाफ़ात थिया आहिनि, जंहिंमें जेको आहे वाज़िह थी वियो आहे त मीर रज़ा ते जेको आहे तशदुद बि कयो वियो आहे ऐं गोली कीअं मीर रज़ा खे जेको आहे पुठी जे पासे खां हणी वई आहे, जेका अॻियां असलियूं टोड़ींदे जेको आहे निकिती आहे। ऐं इन सां इलाही मामलात जेके वाज़िह थी विया आहिनि ऐं इहो ख़ुदकुशी खां हाणे जेको आहे इन में ॾिसूं त मामिलो असांखे क़त्ल जो ज़ाहिर थींदो थो अचे। जिन खां पोइ ॾिसूं था त IG सिंध जावेद आलम ओडो जी तरफ़ां जेको आहे इन ते नई टीम तश्कील ॾेई वई आहे। जेका पहिरियां टीम हुई उनखे ख़तमु कयो वियो आहे, उनखां पोइ नई टीम ॾेई वई आहे जेका DIG आमिर फारूकी जेको आहे इन जी सरबराही कंदा ऐं इन सां गॾु ॿिया SSPs ऐं दीगर जेके अफ़सरान आहिनि उहे बि आहिनि। 5 रुकनी कमेटी ठाही वई आहे जेका इन में तहक़ीक़ात कंदी ऐं अॻियां जेको आहे पेशरफ़्त बि इन हवाले सां जेको आहे आणींदी। ऐं असां ॾिसूं था त इन मामले में जेको आहे सिविल सोसाइटी ऐं इन जे अहले खाना ॿिया इलाही जेके अज़ीज़ो अक़ारिब आहिनि उन्हनि जी तरफ़ां जेको आहे एहतिजाज कयो वियो त ही पहिरें ॾींहं खां उन्हनि जी तरफ़ां इहो ई हुयो बयानु त ही ख़ुदकुशी कोन्हे, ही मर्डर आहे। जंहिं तरीक़े सां हिन जी बॉडी मिली, जंहिं तरीक़े सां हिन जी जेका मूवमेंट हुई आख़िरी जे ॾींहंनि में, तमामु तर शयूं ॾिसण खां बावजूद बि जेको हर हिकु माण्हू खे मामिलो ही जेको आहे क़त्ल जो थींदो नज़र पियो अचे। लेकिन पुलिस अलाए छो हिनखे जेको आहे क़त्ल जी जाइ ते ख़ुदकुशी पई ज़ाहिर करे ऐं बिल आख़िर अॼु ॾिसूं था मुक़दमो बि जेको आहे हिन में जेको हुयो उहो बि तब्दील कयो वियो आहे। उन में बि जेको आहे क़त्ल जी दिफ़ा ते 302 बि जेको आहे हाणे एड कई वई आहे, जंहिंजे तहत हाणे ॾिसूं था त क़त्ल जी वाज़िह थी वियो आहे मामिलो। जेको गुज़िश्ता रोज़ रिपोर्ट आई उन जे मुताबिक़ त कीअं तशदुद थियो ऐं मीर रज़ा जेको आहे तशदुद जा निशान ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधायो वियो त हिन जे मथे ते ऐं नक जी हॾी, इन सां गॾु गॾु जेको आहे जिस्म जे ॿियनि हिसनि में बि जेको आहे तशदुद जा निशान पाया विया आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु ॿुधायो वियो आहे त सीने में हिकिड़ी जेका गोली आर पार थींदे वई निकिती आहे, जेका मौत जी वजह बणिजी। जेको ऐं इन सां गॾु इहो बि ॿुधायो वियो त इन जी जेको पेरनि ते बि गोलियूं जा निशान पाया विया आहिनि। त इन में असां ॾिसूं था त मामिलो उलझल पुलिस खे लॻे पियो, जंहिंखां बाद गुज़िश्ता रिपोर्ट जेको आहे इलाही जेके सवालात जा जवाब जेके ॾींदे मामिलो क्लियर करे छॾियो। हाणे पुलिस ते इहो चैलेंज आहे त जल्द खां जल्द जेको आहे इनखे क्लियर करे। हालांकि ॿी अॼु ॾिसूं था असां त जेके मीर रज़ा जा वालिदैन आहिनि उन्हनि जी तरफ़ां हिकिड़ो दावो कयो वियो आहे त IG ऐं एडिशनल IG के इन मामले ते तमामु तर शयूं ख़बर आहिनि। केरु क़ातिल आहे उहो तमामु तर जेको आहे डिटेल्स उन्हनि वटि मौजूदु आहे। उन खां बावजूद बि जेको आहे IG ऐं एडिशनल IG लिकाइनि पिया। इहो दावो कयो वियो आहे मीर रज़ा जे वालिदैन जी तरफ़ां। सर, जेके शायदि जेके पहिरियां कमेटी ठही हुई जंहिंखे इन खां पोइ इन केस तां हटायो वियो, छा उन्हनि खां का रिपोर्ट वठी वई आहे? छो त उहा ई कमेटी हूंदी जंहिं कमेटी बॉडी बाज़ियाब्त कई हूंदी या उन्हनि खे फर्स्ट हैंड ॾिठो हूंदो ऐं पहिरियां ॾिठो हूंदो, त छा उन्हनि खां का रिपोर्ट वरिती वई आहे? पुलिस कंहिं तरीक़े सां या कंहिं इनडायरेक्ट तरीक़े सां, छा इहो त नथो लॻे त पुलिस बि इन में इन्वॉल्वड आहे, उन्हनि खे इंटेल आहे कंहिं तरह जी?
जी बिल्कुल, बज़ाहिर त ईअं थो लॻे त पुलिस जेको जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे शायदि लिकाइण जी कोशिश थी करे। जेको असां ॾिसूं था मामिलो पहिरें ॾींहं खां थींदो थो अचे त हर माण्हू जेको आहे हिनखे क़तल क़तल पियो ॿुधाए, पर पुलिस जेको आहे हिनखे ख़ुदकुशी पई ज़ाहिर करे। उन खां बाद जेको आहे कमेटियूं तश्कील ॾेयूं वियूं, उन्हनि कमेटियुनि में बि जेको आहे वॾो रदो बदल थी वियो ऐं वॾो वज़ीर जेके हुया उन्हनि जी तरफ़ां जेको आहे हिन ते बयानु आयो ऐं असां ॾिसूं पिया त होम मिनिस्टर जी तरफ़ां जेको आहे कमेटी में जेको आहे कुझु मेंबर कराचीअ जेके आहे उन्हनि खे हटाए, उन खां पोइ वरी हैदराबाद जा कुझु अफ़सर हुया उन्हनि खे बि एड कयो वियो ऐं इन्हनि ज़रूरु जेके अफ़सर कमेटी जा हिसा हूंदा उन्हनि जी तरफ़ां वॾी इन्वेस्टिगेशन कई हूंदी ऐं उन्हनि आला अफ़सरान खे जेको आहे ॿुधायो हूंदो। उन खां बावजूद बि जेको आहे पुलिस जी तरफ़ां को ऑथेंटिक बयानु कोन आयो। पर हाणे असां ॾिसूं था त जेॾीमहिल शायान हिन हिकिड़ी केस जे हवाले सां छा का टाइमलाइन ॾिनी वई आहे हिन 5 रुकनी कमेटी खे? जी बिल्कुलु, अञा ताईं हिननि खे को टाइम लाइन त कोन ॾिनो वियो आहे, पर चयो वियो आहे त सुभाणे सूमर जे ॾींहुं जेको आहे हिननि जी तरफ़ां जेको आहे हिकिड़ो इजलास घुरायो वियो आहे ऐं इजलास में जेको आहे हीउ तइ कंदा त कीअं हिन केस खे जेको आहे जल्द खां जल्द सॉल्व करिणो आहे। हालात के असां ॾिसूं था हिनखे वॾो वक़्तु बि थी वियो आहे ऐं गॾोगॾु जेका पहिरीं टीम हुई उन्हनि त तफ़्तीश कई हूंदी, उन खां बावजूद बि जेको आहे ऑथेंटिक को जवाब कोन आयो। पर शायान, छा पुलिस इन त इजलास में पुरानी टीम, नई टीम ऐं मीर रज़ा जी फैमिली भी शामिल हूंदी? न बिल्कुलु, इन टीम जे हवाले सां चयो वञे थो त जेका नई इन्वेस्टिगेशन टीम तश्कील ॾेई वई आहे इन जा अफ़सरान जेके आहिनि जंहिंमें DIG ऐं SSP समेत जेके दीगर अफ़सरान जंहिंजा नाला मुंतख़िब कया विया आहिनि उहे इन इजलास में हूंदा ऐं उन्हनि जी तरफ़ां जेको आहे इन्वेस्टिगेशन कई वई जे हवाले सां जेको आहे गुफ़्तगू कई वेंदी बि ऐं आख़िर में जेका इन्वेस्टिगेशन हूंदी उन खां पोइ जेको आहे हिन जे वालिदेन और ॿियनि खां बि बयानात वग़ैरह वठा वेंदा। पुलिस जी तरफ़ां चयो वञे थो त तमामु तर जेके शवाहिद आहिनि उनखे बि ॾिसबो, CCTVs बि ॾिसबी ऐं जेके हिननि जा वालिदेन आहिनि ऐं ॿियो गॾोगॾु जेके ॿिया इन जा अज़ीज़ अकाबिर आहिनि जेके आख़िरी वक़्त में मीर रज़ा सां राब्ते में उन्हनि जा बयान बि वठाया वेंदा। इंशाल्लाह। थैंक यू सो मच शायान अली फॉर जॉइनिंग। थैंक यू। जी नाज़रीन, इन केस जे हवाले सां तमामु घणा सवाल उथनि था सभिनि जे ज़हननि में। माण्हू प्रोटेस्ट करे रहिया आहिनि। उहो शख़्स आहे जेको जेतिरो बि पब्लिक ओपिनियन ॿुधिजे, जेतिरो बि कॉमेंट्स ॾिसजनि, वीडियोज़ ते कॉमेंट्स था अचनि, माण्हू पाण अची करे बयान था ॾियनि, इंटरव्यूज़ था ॾियनि मीर रज़ा जे कैरेक्टर जे हवाले सां त उहे सुठो इंसानु हुयो, तमामु सॉफ्ट स्पोकन इंसानु हुयो। त आख़िर अहिड़ो छा थियो, अहिड़ी छा मजबूरी थी ऐं अहिड़ो छा किस्सो या वाक़ियो पेश आयो जो उनखे अहिड़े ब्रूटल तरीक़े सां क़तल कयो वियो? पुलिस हिन में कोशिश करे रही आहे, पर छा इहा कोशिश काफ़ी आहे? उहा कमेटी जंहिंखे डिसमिस कयो वियो आहे उन वटि छा रिपोर्ट्स हुयूं, छा अपडेट्स हुयूं, उन्हनि खे लाइबिल ठाहियो वेंदो या न, उन्हनि खे वापसि घुरायो वेंदो या न? हिन कमेटी में, नई कमेटी में SSP मोहम्मद अली रज़ा, SP कैस ख़ान ऐं अनम तजमल बि शामिल आहिनि। ॾिसूं था त अचण वारी जेका मीटिंग आहे उन खां पोइ छा रिपोर्ट्स था अचनि ऐं केस जे हवाले सां छा वधीक डेवलपमेंट्स थियूं अचनि। इन हिसाब प्रोग्राम खे पंहिंजे इख़्तिताम ते खणी हलंदासीं। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग आवाज़ 360। दिस वाज़ अतला सबीर शाह साइनिंग ऑफ।